जी बिल्कुल नाज़रीन, असीं मौजूद आहियूं टंडो मस्ती जो ॻोठ बुट्टो चांडियो, जिथे 10 तारीख़ ते रुबीना उर्फ़ खालदा चांडियो खे बेदर्दी सां क़तल करे उन जा वीडियो ठाहे सोशल मीडिया ते वायरल कया विया। बिल्कुलु ही जॻह आहे जंहिं जॻह ते रुबीना खे राति जो 3 बजे गोलियूं हयूं वयूं हुयूं ऐं गोलियुनि हणण वारे जेको आहे प्रोसेस में केतिरा ई माण्हू मौजूदु हुआ, मगर रुबीना खे बचाइण लाइ कोई भी वेझो ना आयो हो। पुलिस हिन वक़्त ताईं ॿिनि जवाबदारनि जी FIR में पुलिस नॉमिनेट कया आहिनि, केसर ऐं जेको छोकिरी जो ॾाॾो हो उनखे गिरफ़्तारी उनजी ज़ाहिर त कई आहे, जॾहिं त 5 शकी पिणु पुलिस गिरफ़्तार कया आहिनि ऐं हिते पहुची करे केतिरनि ई घरनि खे जी बि भञ-ड्राह कई आहे। मूंसां हिन वक़्तु रुबीना जी जेका आहे अमड़ बि मौजूदु आहे। अमां, कहिड़ी जॻह ते रुबीना खे गोलियूं हयूं वयूं? हिन जगह ते। हिन जाते बीठा आहियूं असां? हिन जॻह ते गोलियूं हयूं? जीड़ाल ऐं सलीम हेॾो बांह पकड़े वेठा अथसि, अची गोलियूं मुंहिंजे भाउ हणियूं ऐं सलीम सदाम ये ॿई। अच्छा, गोलियूं जंहिं महिल हयुंसि हिन जॻह ते त पोइ इहा छोकिरी तुंहिंजी धीअ घणो टाइम ताईं हिते ई माना तड़पंदी रही? तड़पंदी 3 बजे ताईं, 3:30 ताईं। पुलिस कंहिं बजे आई? पुलिस आई 5 बजे। जेको तेसि हिते ई पई छोकिरी? हाँ, खट बट ते न रखियो हूंदो? खट बट ते कोन रखियो, एम्बुलेंस ते खणाए मथे पुष्ट न, जेको 2 कलाक पुलिस देर सां पहुती त छोकिरी हिते पट ते ई पई या खट ते खणी रखियो हूंदो? पट ते पई, पट ते पई अबा। नाज़रीन, असां सां हुनजो वालिद साहब भी मौजूदु आहे, उनखां बि पुछंदासीं। साईं, तव्हांजी जेका धीउ आहे रुबीना खे क़तल कयो, हिन जॻह ते क़तल कयो? क़तल हिन जॻह ते कयूं, पर जेके ज़ालिम खणी विया उन्हनि अची चयो त अचे ही मारियो, वरी उहो माण्हू तव्हांखे असां जेको सदाम आहे ॾींदासीं, तव्हांजो फ़ैसिलो असां तोड़ींदासीं, भैरनि सां नाजाइज़ी छो ठही आहे। उहो हिन महिल ताईं कोन रहंदे क़दम इहो खयूं हुयो जे 2.5 लख रुपया पुलिस खे ॾेई असां ते केस हयो। उहो छोकिरी बि घर बि मुंहिंजो तबाह, केस बि असां ते सही। वली मोहन चांडे खे पुलिस चऊं पोस्टमार्टम जे लाइ जो असां फ़रियाद न करे सघियासीं, वञी पुलिस फ़रियादी थिए हिकिड़ा 20 मिंट बि कोन गुज़िरिया आहिनि, उतां वठी आई आहे इस्पताल वालनि साहब।